अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडल नाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डेरी जी नाब शामी ग्रेड हेल्थ अलायंस जे सॾ ते अॼु ॾहीं ॾींहुं बि नाब शाह PMU अस्पताल इमरजेंसी वार्ड जे अॻियां OPD बंद हड़ताल कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे में डॉक्टर अब्दुल रज़ाक राजपर, डॉक्टर फराज अहमद कीरियो, डॉक्टर शामिर इकबाल लाशारी, इम्तियाज़ अहमद अमल अब्बासी, दुर मोहम्मद ब्रहमानी, मज़हर अब्बासी, आयशा ज़फ़र मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल 10 ॾींहंनि खां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे हल लाइ हड़ताल करे रहिया आहियूं, पर पोइ बि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां कख बि नथो चुरे। असांखे सिर्फ़ एमरजेंसी किट, मास्क, पीपल्स शुहदा पैकेज, हेल्थ अलाउंस ॾिनो वञे जेके ॿियनि 3 सूबनि खे ॾिना विया आहिनि। असां फर्द ते पहुची ज़िंदगी दाव ते लॻाए कमु कयूं था। असांखे रुॻो सिंध हुकूमत तरफ़ां ठला सलाम मिलिया आहिनि। असांखे सलाम जी न बल्कि एमरजेंसी किट जी ज़रूरत आहे। अगरि असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त पोइ असां पूरे सिंध जूं इस्पतालूं बंदि कंदासीं। अगरि अवाम खे को बि नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी। ॿिए तरफ़ OPD बंदि हुजण जे करे मरीज़नि खे मुश्किलात जो मुंहुं ॾियणो पए थो। कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। पैरामेडिकल स्टाफ जिंदाबाद। ए जालिम तोसा ढेरोबाद, ए जालिम तोसा ढेरोबाद, ए कार तोसा ढेरोबाद, ए कार तोसा ढेरोबाद। पंहिंजे बच्चन खातिर ढेरोबाद, पंहिंजे बच्चन खातिर ढेरोबाद, पंहिंजे हक़न खातिर ढेरोबाद, पंहिंजे हक़न खातिर ढेरोबाद। जारी आहे जारी रहंदी, जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी रहंदी। कीअं न ॾींदे हक़ असांजो, कीअं न ॾींदे हक़ असांजो, कीअं न ॾींदे हक़ असांजो। पीउ बि ॾींदो हक़ असांजो, पीउ बि ॾींदो हक़ असांजो। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।